नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सरबराही में पीटीआई जो पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो आहे, जंहिं में पीटीआई जे 98 क़ौमी असम्बली मेंबरनि शिरकत कई आहे। पार्लियामानी मेंबरनि इमरान ख़ान खे क़ौमी असम्बली तां इस्तीफ़ाऊं न ॾियण जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। पार्लियामानी पार्टी इजलास में वज़ीर आज़म जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट हॉर्स ट्रेडिंग ऐं धमकी आमेज़ ख़त ते कुझु बि न चयो। हुननि खे आजकन आसानी सां पाइण न ॾींदासीं। असेंबली अंदरि डिघियूं तकरीरूं कंदासीं त जीअं वोटिंग न थी सघे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां ही ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सरबराही में पीटीआई जो पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो आहे, जंहिं में पीटीआई जे 98 क़ौमी असम्बली मेंबरनि शिरकत कई आहे। पार्लियामानी मेंबरनि इमरान ख़ान खे क़ौमी असम्बली तां इस्तीफ़ाऊं न ॾियण जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां ही ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। पार्लियामानी पार्टी इजलास में वज़ीर आज़म जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट हॉर्स ट्रेडिंग ऐं धमकी आमेज़ ख़त ते कुझु बि न चयो। हुननि खे आजकन आसानी सां पाइण न ॾींदासीं। असेंबली अंदरि डिघियूं तकरीरूं कंदासीं त जीअं वोटिंग न थी सघे।